सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी की सदारत हेठि सूबे में अमन सूरत-हाल बाबत इजलास थी रहियो आहे। इजलास में अमन जी सूरत-हाल कराची सेफ सिटी ऐं ॿियनि मामलनि बाबति गौर कयो वेंदो। डीजी रेंजर्स कराची सखर लाड़काने जा DIGs तलब, घोटकी सखर कशमूर ऐं शिकारपुर जे SSPs में तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजी पहिरीं 3 ॾींहनि वारे पहिरीं दौरे सऊदी अरब रवानो थी रहियो आहे। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताज जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी वली मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान तरक़ियाती रिथाउनि खे क़तई शक्ल ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म ऐं वफ़द जा मेंबर सफ़री ख़र्च पाण बर्दाश्त कंदा। खैबर पख्तूनख्वा के इलाइक़े लकी मरवत में हथियारबंदनि जी फायरिंग में DSP गनमैन समेत शहीद। पुलिस जो चवणु आहे त DSP गुल मोहम्मद खान मामूल जे गश्त ते मौजूद हो त हथियारबंदनि संदसि मोहम्मद ते फायरिंग कई। वाक़े खां पोइ पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े हथियारबंदनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। यहूदी फौज जा गज़ा ते हमला, वधीक 54 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई शहीदनि जो मजमूई अंग 33,091 थी वियो। 75,750 माण्हू ज़ख़्मी थी चुका। आलमी फलाही तंज़ीम जे कारकुननि खे मारणु इसराइल खे महांगो पइजी वियो। इमदादी कारकुननि ते हमलनि जी आलमी सतह ते मज़म्मत जारी। इंसानी हक़नि वारी काउंसिल इसराइल ख़िलाफ़ नओं ठहराउ मंज़ूर करे वरितो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी एंटोनियो गुतरेस इसराइली हुकूमत अमली खे ग़लति करारे छॾियो। सिंधड़ी वेझो कारियो इल्ज़ाम हेठि भाउ हथां भेण क़त्ल, हिकु ॼणो ज़ख़्मी, ॻोठ अलाए वसायो बुरड़ो में जवाबदार इरशाद बुरड़ो पंहिंजी भेण नबीला खे पिस्टल जा फायर करे क़त्ल छॾियो। नारी खे बचाईंदे ॻोठ जो मुअज़्ज़िज़ शख़्स मुर्तज़ा बुरड़ो बि ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। चूंड को वेझो कणक जे देरे ते सुतल नौजवान क़त्ल, जवाबदारनि कुहाड़ियुनि जा वार करे हाकिम बबरो खे क़त्ल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। चक वेझो हर बिरादरी जा 2 नौजवान ॻोठ ईंदे गुम, वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसनि जो चवणु आहे त फरीद ऐं आमिर महर शहर खां ॻोठ ईंदे गुम थी विया आहिनि। ॿिन्ही नौजवाननि जी मोबाइल फोन नंबर ऐं बंदा आहिनि। शक आहे त खेनि अगवा कयो आहे। ऐं मियां साहिब जे मंगी पाड़े वासी नींगरपुर पाणमरादो घर पहुची वियो। वारसनि में ख़ुशी जी लहर। 12 वर्ष जो गुल मोहम्मद मंगी 5.5 महीना अॻु घरां निकिरण बाद गुम थी वियो हो। वारसनि जो चवणु आहे त नींगर गुल मोहम्मद मंगी कुझु बि नथो ॿुधाए ऐं ख़ामोश आहे।